नाज़रीन, हैदराबाद के कासमाबाद वाले इलाइक़े में वुमेन चैम्बर्स ऑफ कॉमर्स तरफ़ां लेडीज़ बिज़नेस के हथी वठण लाइ प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। उन हवाले सां ॾिसूं था शोभान सोलंकी जी हीअ रिपोर्ट। मुंहिंजो नालो शाहिदा राजपेरा ऐं अॼु जो प्रोग्राम जेको आहे सो वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स जे हवाले सां ऐं बिज़नेस फोरम जे हवाले सां थियो, जेका असां हिकिड़ी सम्झो प्रेस रिलीज़ बि करणु पिया चाहीसीं त जीअं हैदराबाद जे सभिनी औरतुनि खे बि ख़बर पवे त हिते हिकिड़ो अहिड़ो फोरम ठहे पियो जंहिंमें उहो पार्टिसिपेट करे सघनि ऐं उहो असां सां तावन कनि ऐं उहो असां वटि अचनि, असां उन्हनि जी पूरी हेल्प कंदासीं बिज़नेस जे हवाले सां। ऐं उनजो जेको बिज़नेस आहे उहो असां उनखे आउट ऑफ सिटी, आउट ऑफ प्रोविंस, आउट ऑफ कंट्री ताईं बि पहुचाइण में उन्हनि जी पूरी मदद कंदासीं। दी शाहिदा राजपर विमेन बिज़नेस फोरम जो बुनियादु रखियो आहे हैदराबाद जो। सिर्फ़ु ही हैदराबाद जे नाले ते मधु न आहे, ही पूरी सिंध जे उहे औरतूं जेके पंहिंजूं पर्सनल कारोबार कनि थियूं उन्हनि खे मेंबर बि कंदा, उनखे सपोर्ट बि कंदा ऐं उनजे कारोबार खे हथी वठाईंदी। इंशाअल्लाह ॾिसंदो त जे कासमाबाद बिज़नेस फोरम पंहिंजो नालो निमाया कयो आहे ताजिर कम्यूनिटीअ में, कारोबारी माण्हुनि जे लाइ। इंशाअल्लाह मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि पूरी हैदराबाद जो हुजनि या पूरी सिंध जो हुजनि, स्पेशली कासमाबाद जो हुजनि, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां विमेन बिज़नेस फोरम अदी शाहिदा राजपर उन टीम जा हथ मज़बूत कयो, उनजा मेंबर थियो ऐं पंहिंजे कारोबार खे मर्दनि वांगुरु जीअं हथी मर्दनि मज़बूत पंहिंजो कासमाबाद बिज़नेस फोरम ठाहियो आहे, मुंहिंजी नियाणियूं बि विमेन बिज़नेस फोरम हैदराबाद जी सपोर्ट कनि ऐं अहिड़ी ई मज़बूत कनि ऐं मुंहिंजी मुकमल उनखे ताईद बि हूंदी, सपोर्ट बि हूंदी ऐं जिथे ज़रूरत पवंदी इंशाअल्लाह मां पंहिंजे भेनरुनि सां गॾु हूंदुसि। दीकी अॼु जेको आहे असां मुबारकबाद पेश कयूं था वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड हैदराबाद खे, जंहिंजे तरफ़ां ई कासमाबाद बिज़नेस फोरम में हिकिड़ो ज़बरदस्त इक़दाम खयो वियो आहे वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री खे जेको आहे फ़रोग़ ॾियण जे लाइ। ऐं इनशाअल्लाह असांजी रजिस्ट्रेशन जो प्रोसेस अमल में आहे ऐं जल्दी थी वेंदी। ऐं उन खां पोइ असांजी जेका मेन मक़सदु आहे उहो इहो आहे त जेके ख़वातीन घरनि में वेठियूं आहिनि, जेके बिज़नेस वूमन आहिनि, जेके यंग एंटरप्रीनर्स आहिनि, उन्हनि खे सभिनि खे असां इंटरनेशनल लेवल ते मुतारिफ़ करायूं ऐं ही चैम्बर ऑफ कॉमर्स जूं कड़ियूं जोड़े करे असां हिकिड़ी मज़बूत चेन ठाहे इंशाअल्लाह इनखे ग्लोबली असां मुतारिफ़ कराईंदासीं। ऐं मुबारकबाद ॾियां थी ॿीहर वुमन चैम्बर ऑफ कॉमर्स हैदराबाद खे।